और चाकर वारा बुजुर्ग कामिल कामिल मानो उनके रब्बा सा मिलाईगा कामिल करबला आया अज अमीर वे ही वेरन सामो आयाऊं थे तीर पर इया हुई तकदीर अली जे औलाद जो करबला जे पिड़ में खीमा घोड़ियाऊं छेड़ो यजीद सा मुही जुम्बे जोड़ियाऊं मोह न मोड़ियाऊं पसीता उतरा जो बिचाई दो जे कोफिन कागज लिखो विजी विचाला मानो पूछन था इमाम हुसैन मक्को मदीनो छड़े करबला चोवियो बेटा ये जवाब लतीफ तुझे कोन वनी हां पर अल्लाह जा नाला विधा तो दजापुर वाला अल्लाह जे नाले 5 रुपया भी न थोड़े सलाम तक कर लिए दी औलाद के जो अल्लाह जे नाले मासूम बच्चा को आए छे बेटा इधर जे कूफिन कागज लिखियो विजी विच अला असी ताबेदार तुंजा तू असान जो शाह ये करे हेडे आओ त तख्त ताबियो कयूं तुंजे बेटा इधर जे और अली आ जो हन पारा और त पहिरियों यजीद जे पासे ना बिगड़ियो पोइ मतलब मुझे मौला हुसैन जी करामत निठे तो जाते कदम रखे उतां पे साओ सलो निकरे तो यजीद जे लश्कर मां निकरी बाहूं बदी जे हक जा इमाम हाने भी बातिल छडे हक जो पासो वटा के नालो चादी जो मुजो नालो हुर पान फरमायो हुर जी अरबी मुमना आजाद हाने भी हक जो पासो वटने अल्लाह तो के जहन्नम जे पाए को आजाद कर काके भी अल्लाह हिदायत ने मैदान जंग में बातिल जे फौज में असा मोला चाचो न फलाणो तो सुधरंदो ही कोन जो किस्मत पिणे लिखी त अल्लाह जी मर्जी है मां हैदराबाद आने में स्कूल जाने हदीस में फकीर कर उते गडो इंस्पेक्टर मां के मिलो बोलो बेटा जे लाके जो वधी का नालो न थो वठास मुझे तोमे ये तब्दीली की आई जैसे डॉक्टर साहब बाजार हिक में कासमाबाद नसीम नगर चौक ते तकरीर कई हिकड़ी डॉक्टर जी तकरीर बुधम मां त सुधरी पर मुझो सजो गोठ आजा न था जो सुभान अल्लाह इन जे करे अल्लाह का हिदायत घुरंदा क्यों पोड़ऊ असांजा कुराना रात जो 4 बजे मुसल्ले ते रोन बेटा या अल्लाह ट्रैक्टर भी अपना देवी शाह पर चाकर की जगह भी अपनी देवी अल्लाह का ट्रैक्टर गुरबा पोड़ा अल्लाह का हिदायत भी बस जब रब राजी थियो तो ये ट्रैक्टर ये वीका ये थ्रेशर ये टूटू तुझे तरह से धिक्का पियो खाई दो रब राजी थे पर बुझो बुझो उमरान जे जलसे में अल्लाह जे रजा जी निशानी माल कोने बुझो छड़ो उमरानी मेरी साचा ना फलानो वडे भाग वारो ट्री पेट्रोल पंप तस नवाब शाह में 5 जगह तस माल वारो भाग वारो कहीं पोड़ा तो के या पट्टी पड़ी या जे माल थे भागा ते पो कारून वडे भाग वारो पो निमरूद वडे भाग वारो पो शद्दाद वडे भाग वारो हुजूर तो फरमाए मयूरतिल्लाह दी खैरन ये फक्के और फिकीर भाग वारो ट्रैक्टर वारो ना गाड़ी वारो ना बंगले वारो ना पैसे भाग वारो वो आज को मोहम्मद जे दीन जो चौकीदार कुरान जो आशिक बैयत बुलंद करे जो बैयत छत खलकाई है और हली आयो हुन पारा जोर हनी जानो जे आया आशिक आगे जो जे पतंग परवा मन राजी थे रसूल रब जो नबी तो नानो इसर सामानो घोरा है न घोटम अल्हम्दुलिल्लाह शाहपुर जाकर शहर जे बरसा गोठ मौला बख्श उमरानी में आज अब्दुल्ला साहब जी मारिफत बहु कुर्बान साहब जी दावत खुदा बख्श पुजारो साईं उन जे दावत बहु रहमतुल्लाह बिरोही साहब जी दावत फिक्र आखिरत जो उन्वान साईं दीनी तबलीगी इस्लाही प्रोग्राम जेको हली रहो आ उस्तादुल उलमा सरताजुल उलमा शेखुल हदीस शाहपुर चाकर दरगाह जा सज्जादा नशीन से अब्दुल जब्बार अब्बासी साहब अल्लाह साईं जी उम्र में बरकत अता फरमाए शाहपुर चाकर जा रूह रवा मर्द कलंदर
शाहपुर जी क़ियादत साईं शोएब हसन अब्बासी साहब जिन जे दुआउनि सां इज्तिमा हली रहियो आहे। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए। जेको इन जलसे में ईंदो न 4 शयूं तरफ़ हिते जो हिते ॾींदुसि। सुभान अल्लाह जो त मां हदीस पढ़ां ज़ोर सां भला चैन जा मुरीद बैयत बुलंद करे चओ बैयत जेको हिन जलसे में ईंदो हिन क़ुरान वारे में 4 शयूं हिते मिलंदियूं। जन्नत उधर ते आहे उधर ते जन्नत खोड़ा उमरानी भी कैसे उधर ते न वठंदा जुती उधर ते कपड़ा उधर ते मानी उधर ते चाय उधर ते इजी लोड उधर ते इमरान खान ने भागो त डीजल उधर ते वठो। 4 शयूं हिते मिलंदियूं कहिड़ियूं उचा नज़लत अलैहिम सकीना रब थो चए दिल जो सुकून अता कंदुसि। सुकून गाड़ीअ में न बंगले में न पैसे में न दौलत में न कुरान चाहतो चे अला बिज़िक्रिल्लाह ओ गार्डन में सुकून के गुण हमारो सुकून अल्लाह जे जिक्र में जे असांखे ठाहियो आहे न उहो ईअं पियो चए सुकून अल्लाह सुकून सुकून हूंदो त निंड अब ॾाठ में सूर हूंदो निंड ईंदव पेट में सूर हुजे मथे में सूर रात सॼी रात निंड सूर अथसि न जंहिंमहिल क़ुरान जे मजलिस में अचे थो त सभु सूर ख़तम। नथा जो सुभान अल्लाह क़ुरान जा आशिक़ बैयत बुलंद करे चओ बैयत कुरान छा थो चए अल्लाह ऐलान तो करे कुरान शाहपुर में कौन ऐलान थींदो आहे खबरदार एक ऐलान सुनिए कुरान भी ऐलान तो कर अला बिज़िक्रिल्लाह खबरदार सुकून के गार्डन में बंगलन में पैसन में ॻोल्हण वालो सुकून अल्लाह जे ज़िक्र में। हाणे हिकिड़ो अमेरिका जो वॾो डॉक्टर मुसलमान थियो ईसाईयत छॾे जहाज पंहिंजा चए थो मूंखे ख़बर न आहे त बैंकुनि में मुंहिंजो पैसो केतिरो आहे पोइ बि मुसलमान थियो राजा नथा जो यार मोहम्मद जे कलमे खे बुलंद करण वारा बैयत बुलंद करे थो बैयत पोइ साहब ने इंटरव्यू वरितुसि त मुसलमान छो थिए कहिड़ी शइ जी खोट चई सभु कुझु मां वटि हुयो पर सुकून कोन हो कलमो पढ़ियो त निंड भली थी अचे। मां मीरपुर ख़ासि तक़रीर कई मीरपुर ख़ासि उते हिकिड़ो पीपीए जो एमपी आहे सैयद आहे मां नालो नथो वठां मूंखे जो जुबो ॾिठी हुनजे लेखे ही को जिबरील जो भाउ मूंखे ॿार खां वठी वञी रीगो जे भरिसां बीहारे मूंखे चई मूंसां हिकिड़ो मसाइलो आहे मुंहिंजो हुकुम कयो मूंखे निंड नथी अचे एसिन में सुम्हंदो आहियां 14 नौकर ज़ोर ॾींदा आहिनि लप गोरियुनि जी खाईंदो आहियां पोइ बि 20 मिंट निंड थी अचे वॾनि माण्हुनि जो शइ खुदा उमराननि खे पलाल ते हंध विझी ॾे गोगरे जा ठका जहिड़ो जनरेटर पियो हले इज़राइल अची उथारियसि ग़रीब वॾनि माण्हुनि जूं गाॾियूं ॾिसी टायर ॾिसी पैसा ॾिसी बंगला ॾिसी दिलि नंढी न कजो। हाणे हैदराबाद हिकिड़ो हमरा 45,000 दंद विझाया आयो डॉक्टर चो गरम चाय न पी जा थधो पानी न पी जा निछ अचे त वातो न पटी पाण में मूंखे ॿुधाए जे पे बिजली कोन्हे दरीअ खां वेठो निछ जो आई त दंद वञी रोड ते किरिया झल दंद ऐं असांजा दंद ॾिस कमंद बि रड़कियो वञो जहिड़ी शुगर मिल पई हले खुदा जो कसम रब जे अल्लाह पहली नेमत सुकून ॿियो ख़शियत अलैहिम रहमा जिस ताईं आवाज़ वेंदो रहमत जा मींहं वसंदा अल्लाह बरकत ॾे उमराननि खे लाउड भॼ अहिड़ो घुरायो त उनजे उमराननि मां कुता ई भॼी वेंदा क़ुरान जा आशिक़ ॾाढा चओ कुर्बान उमरानी कहिड़ो आहे अल्लाह तेन के कुरान जे सदके से एक सपा सिंदड़ी अंबा अगे मायुम जो से कुर्बान बीमार थी पे पूछो मुचो ना नवींदो हथन
रब सेहत ॾिनी अथसि अलाह कंदो डॿो पेक मिलंदो मोबाइल मथां ॿियो कुझु सम्झे शांतीअ लाइ वर कयूं था सब तो चो सुभान अल्लाह मौला कुर्बान के सेहत अता कर तंदुरुस्ती अता कर हर साल तुझे कुरान जा होका ॾियारींदो वञे ॾाढा न था चो सुभान अल्लाह जिस ताईं आवाज ॾींदो रहमत जमी हवसंदा नबी संजो साहब घर में कुरान पियो पढ़े घर हुजूर संजो कलीअ मां गुज़र नबी से कुरान ॿुधो हुजूर बीह रहिया कलाक न ॿ न टे न चार न सॼी रात मोहम्मद कुरान ॿुधो हालांकि दुआ वठण ईंदा आहिनि माण्हू हितां ख़ुदा जो कसम हाणे मां घोट कीअं खां अॻे कोट सब्जल पंजाब जो इलाइक़ो आहे हिकिड़े कुराड़े खां पुछो मुंहिंजो काथों जो मुरीद आहे चई शाहपुर जो मुरीद सब वेचारा वेठा आहिनि मन रब परची पे मन का ॻाल्हि वरी हालांकि असां जा बच्चा दुआ जा मोहताज नबी से कुरान ॿुधो सॼी रात सुबुह जो साहबी दर खोलियो या रसूला तव्हां हिते फरमायूं तूं कुरान पियो पढ़े मुंहिंजे दिलि न चयो तुंहिंजे तिलावत खे पुठी सॼी रात ऐं तव्हां 11 थींदा भॼंदा मुल्लो देर पिया करींदा वो तो के घर केड़ी थ्रेशर हलाइणी आहे जमल वींदे या बिमोही बला वेठी हेड़ा जलसा खलकत ॾिस खुदा छा ॾियारीअ ते घुराया अथव हे जन्नत कमाइण आया जंहिंमहिल जलसे जी दुआ थींदी न ऐं रब चवंदो फ़रिश्तो शायदि थिजो जेके बि उमराननि में आया दुआ ताईं वेठा वरी ख़ैर हलियो मां रब जो सभिनी खे क़ुरान जे सदके माफ़ कयो ज़ोर सां ही जेका तव्हां सुभान अल्लाह पिया चओ न इहो बि रब मलाइकनि खां पुछो छो त सुभान अल्लाह जी माना आहे अल्लाह पाक अल्लाह छा खाऊं खाइण खां पीअण खां हलण खां सुम्हण खां ज़ाल खां औलाद खां बच्चन खां ॿार हिते मलाइकनि जी ड्यूटी लॻल आहे अल्लाह पुछंदो मलाइको छा पिया चवनि हिकिड़ो वाइस पियो करे विया सुभान अल्लाह पियो चवनि रब चवंदो सुभान अल्लाह तो मुंहिंजी पाकाई बयान फ़रिश्ता शायदि तुझो जेके बि उमराननि जे जलसे में आया सुभान अल्लाह जे सदके है रब तो चए मुंहिंजी पाकाई बयान कयो हल जज़ाउल इहसान इल्लल इहसान चङाईअ जो बदिलो चङाई आहे मां रब इन सभिनी खे माफ़ करे जन्नत जो फ़ैसिलो कयो फरमाया वाह जो कुरान मुबारक अथई या रसूला मूंखे ख़बर हुजे तव्हां ॿुधो था अञा ठाहे पढ़ा फरमाया छड़ो मां न पियो ॿुधा अर्श ते मोहम्मद जो रब बि तुंहिंजो क़ुरान ॿुधो हाणे त उमराननि जो जलसो मशहूर थी वियो आहे शाहपुर में पुछंदा न उमराननि जो जलसो कॾहिं मुरीदनि जो क़ुरान मां हथ न कढिजो हा मता मरी चो हेल कड़क मलूकू हेल वउण मकड़ कई वई पोइते थी वञो त बि जलसो कजो गरीब थी वञो त बि जलसो कजो उमरानी कसम दो खुदा जो नलको जो पानी खणी वञे छा कंदा आहियो छो न था ॻाल्हायो छा नलको जो पानी खणी वञे त छा कंदा आहियो पाणी विझे हिकु ॾिए कोन ॿियो छो था विझो खुदा जो कसम रब थो चए गरीब थी विया आहियो पूजते थी विया आहियो मिसकीन थी विया आहियो उन्हनि मज़ो न कयो भूखे मुंहिंजे नाले ते ठेकियूं लायो ख़ैरात जे सदके रोज़ीअ जा बोरी का बाज़ार ज़ोर सां नबी से मस्जिद में आया सुनो सिद्दीक भी कुरान पे पढ़े हजरत उमर साहब कुरान बैठा सुनो सिद्दीक आस्ते पे पढ़े पर फरमाया सिद्दीक आस्ते पे पढ़े छो कि या रसूल अल्लाह व इन तजहर बिल कौल फ इन्नहु यालमु सिर व अखफा जे रब लाए पढ़ा तो हुन लाए डाडिया भी ओई या ता आस्ते भी ओई उमर तू डाडियो होंदो पढ़े छो कि या रसूल अल्लाह मां बकम पे क्या बा केड़ा शैतान के भजाया पियो सुतलन के जागाया
हुजूर फरमायो तहां बिन्हीं खे पंहिंजे नियत मुताबिक़ रब सवाब। उमर तो उमर किसरा जे बादशाह हजरत उमर साईं ने टे शयूं मोकिलियूं। टे ज़हर जो शीशो, अतर जी शीशी, सोनी छोकिरी। जो त काफर मुसलमान ते चारई पासा हमलो कंदो आहे। जे इमरान खान असांजे ईमान जे पोयां अची पियो। हाणे मौलाना अहिड़ो दबियो अथसि कादियानियुनि जो अॻुवान वठी वरी वञी अमेरिका जे सदर खे पेरें पियो आहे। पेरें मुल्क भी नथो हले, कर्ज भी नथो मिले, तेल भी कोन निकतो, माई भी घर नथी करे, मौलाना फजल रहमान भी पचर नथो छॾे। जल दबा हाणे वरी अरबन खे वञी मिनतूं पियो करे त मौलाना खे झलियो धरनो नाने। ख़बरदार जंहिंमहिल मौलाना जा आशिक ख़त्म न बुझा परवाना नवाब शाह न टपंदा इमरान रन सूदो भॼी। इंशाअल्लाह ख़बरदार असांजा जज़्बा जवान। कासिद आयो मदीने अची पुछे तव्हांजो अमीर उमर बिन कादिया यो कोडरा तमें त गारो तो बीठो ठाहियो असांजो अमीर उमर बिन ख़त्ताब। मदीने जी रियासत ईअं ठा मदीने जी रियासत ठाहींदे त गारो बि तोखे ठाहिणो पवंदी। ॿुधो खजरा मदीने जी हिस्ट्री त पढ़, मदीने जी तारीख़। गसान जो बादशाह मुसलमान जो काबे जो तवाफ पियो करे, गरीब जी चादर ते लत अची वियसि। गरीब उन गरीब खे चंबो। गरीब आयो हज़रत उमर, उमर तुंहिंजे हुकूमत में ज़ुल्म ख़ैर त आहे। फलाने मुल्क जो बादशाह नओ मुसलमान जो हरम में रश लगी पई, चादर ते लत मांखे चंबो। हज़रत उमर खड़ा हेॾे हेॾे छो हिन गरीब खे चंबो आई कि मुंहिंजे चादर ते लत। हज़रत उमर फरमाया काबो तुंहिंजो आहे, हिते अमीर गरीब जा हक़ आहे। गरीब खे जीअं हणेसि चंबो, गरीब जो चंबो जड़ी गदह जी लत न शुगर न मिले तो वञी किरियो उथी कपड़ा छंडे जो मरिया मां तीन छॾियां। हज़रत उमर फरमायो काई परवाह कोन्हे, छॾे वञ त छॾे वञो, उमर ज़ुल्म बर्दाश्त न कर। आए उमर उमर कासिद आयो जे केड़ियूं टे शयूं जे ज़हर जो शीशो। हाणे तोहफ़ा अॻे बादशाह निज़ार मोकिलींदा असली छो त उन मां तलवार बोड़े पोइ जो दुश्मन खे तलवार न मारींदी त ज़हर कम भलो ज़हर मोकिलींदा। और ज़हर जे अहिड़ो ज़हर थी उमर जातो तो जो दुश्मन टपे न रुगो सूंघंदो हारे छॾ, सूंघंदो त मरी। हज़रत उमर फरमाए शीशो ॾे मांखे। शीशो वठी हथ में झले ढक लाए चप ते रखी हज़रत उमर साईं ही पढ़ियो बिस्मिल्लाहिल्लज़ी ला यज़ुर्रु मा इस्मिही शैउन फिल अर्ज़ि वला फिस समा वहुव समीउल अलीम। सॼो शीशो पी छॾियईं, पेट में गुड़गुड़ बि न थी। कास्त खे चई पंहिंजे बादशाह खे उमर जो न्यापो ॾिजां, चइजां तोखे भोपन ॿुधायो आहे ज़हर मारींदो आहे, उमर खे मोहम्मद ॿुधायो आहे जेसिते रब न मारे केरु मारे ई नथो सघे। साहबा जो इश्क बैयत बरत करे चो बैयत नारन वाला मरी आ। नारे तकबीर, नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने साहबा, शाने अली बैत, नारे तकबीर। हाणे ते सोशल मीडिया जे ज़रिए फज़रमान भरे पियो न, ये तहांजा जलसा दुबई ताईं पिया हलनि। रडी शाहपुर वारो जलसो मां ख़त्म कयो न, रस्ते में हुम मक़सूदो किरास न कयो, फोन अची वई मस्कत मां। मस्कत सही फ़हीम शेख पियो ॻाल्हायां, तव्हांजो शाहपुर जो जलसो हलंदड़ मींहं में मां दुबई में वेही ॿुधो। यार ॾाढा छो न ताजो सुभान अल्लाह। सोशल मीडिया जे वर्करनि सां तावन करण लॻियो, तव्हां वरी इज़ी लोट जा बस हो बि न हेॾी कवरेज था ॾियनि तव्हांजे जलसनि खे इस्लामाबाद ते पिया हलनि। अल्लाहु अकबर कबीरा। हज़रत उमर छा चयो पंहिंजे बादशाह खे न्यापो ॾिजो त क़ुरान सम्झायो आहे मारण वारो बि उहो ई आहे त जीअरण वारो।
हाणे कुरान जो 3 आयतूं तो पढ़ा टे 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 पहिरीं आयत सूरह तबार अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात मौत हयाती जो मालिक अल्लाह हो कुरान तो पढ़ा कुरान मांखे दुख तहां जो ना आहे मुशरिक मुल्ले जो दुख आहे जंहिंखे शोएब हसन लगाम ॾिनो आहे इहो वला भी पढ़े तो शिरक तो करे कुरान तो पढ़े शिरक तो करे अत्तहियात तो पढ़े शिरक बेल चोणी जारी है जो खीर पर न मर्द कलम करे वो लगाम ॾिनो अथस न तुम सदमे हमें देते न हम फरियाद यूं करते न खुलते राज सरपरस्ता न यूं रुसवाइयां होती खबरदार शोएब हसन जो पाड़ू इस्लामाबाद में पहुंचला थे आई ही अकेला नहीं पढ़ो समझी कुलो अल्लाह भी पढ़ो ता शिरक ता क्यों अल्हम्दुलिल्लाह पढ़ो शिरक ता क्यों इन्ना देना पढ़ो शिरक ता क्यों तबारक पढ़ो शिरक ता बिचाई जादू जे पढ़ा पर कढ़ा की न की तोड़े पढ़न चीन बिना हुब हबीब जे कुछ भी मिलंदुन कीन जै जो अल्लाह ते यकीन से अण पढ़ाई आलम क्या जोर सा बिटाई दो जे पढ़नो पर खिड़ो न तो पढ़ना मजाक पढ़े तो समझी पढ़ो तोते वाला कर न पढ़ हमरा अगड़े के अंग्रेजी जो शौक जो लफ्ज ही बस सिखियो हिकिड़ो यस यो नो बनी ते बेठो माण्हू मोपियो पुलिस अची वई चे माण्हू तो मारियो अची यस इहा ख़बर कान्हे त यस मूंखे पादर त कान्हे बटे सजू पुतला पुलिस ठोकियस विहारियोसि मोबाइल में छो मारियोसीं ॾो कहिड़ो चिनो कुलो अल्लाह भी पढ़े तो शिरक तो मुशरिक के अल्लाह ॿ शयूं न ॾींदो आहे सुभान अल्लाह जो त पोइ ॿुधायांव जोर सां न यार हाणे तव्हां थकिजी पिया आहियो न ॻाल्हि ॿुधायो सिधी भला जेके थका हो राजा जो सुभान अल्लाह नारे तकबीर नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम कायद जमीयत मौलाना फजल रहमान आई आई जय भाई आई 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 नारे तकबीर कुछ तो उमरानन जो बच्चो हलाल काडो हलाल क्यों खादो ही मां आज हिकिड़ो वॾो ऐलान कयां अहिड़ो ऐलान कॾहिं काइम अली शाह बि न कयो मुंहिंजे वाइज़ खां पोइ भतो हलंदो केॾा ख़ुशि थियो ॾिस हिन ॻाल्हि पर भत वारा न आहिनि हे मोहम्मद जा आशिक़ अल्लाह मुशरिक खे ॿ शयूं न ॾींदो आहे घणियूं घणियूं हिकु इल्मु न ॾींदो अथसि मुशरिक दिलि जो अंधो आहे जो त इल्म अल्लाह जो नूर अल्लाह पंहिंजे दुश्मन खे मानी खाराईंदो नूर न ॾींदोसि ॿियो रब मुशरिक खे अकुल न ॾींदो आहे अकुल छा तॾहिं त क़बर ते मोह पियो अकुल वॾी अल्लाह जी नेमत आहे ख़ुदा जो कसम नबी साईं जो हिकिड़ो साथी मुस्लमान थियो ज़ाल अञा कलमो न पई पढ़े मुशरिक जी अकुल जी ॻाल्हि थो ॾिसां त उन छा कयो नंढड़ो हिकिड़ो गुॾीअ जेतिरो बुत ठाहे अटे मां रखे उनखे पई छंडींदी पई चुमियूं ॾींदी हुअसि पई अटे मां हेठि पियो आयो जो हिकिड़ो ॾींहुं कुतो हंस जो मुंडीअ में चको हणी खणी खई त हुज़ूर जे कचहरी मां मोटियो पियो अचे जो चईं त ज़ाल मुआरी जंहिंखे पूजींदी आहे उनखे कुतो मुंडीअ में चकूं खयूं त ज़ाल खे सॾु कई हेॾा हेॾा जंहिंखे तूं पूजींदी आहे न कुतो मुंडीअ में चक हणी हाणे मुशरिक जो जवाबु मुशरिक खे अको छाती चए कुते जे वात में पियो त बि रड़ नथो करे
मुझे मौला अली त अकुल जे बुनियाद ते जवाब दींदो। अकुल अल्लाह जी नेमत। हजरत अली खां हिकिड़े हमरा पुछो कुरान समझा पर दुनिया जे कई शइ सां मिसाल ॾेई। मुझे मौला अली फरमायो कुरान जो मिसाल थी पाणी वांगुर। ॾाॾियां जो त पोइ जवाब ॾियां भला ॾाॾियां चओ अली अली आ चओ अली अली आ चओ अली अली आ चओ अली अली आ मौला अली जा मुरीद भई त बुलंद करे चओ मां ॾिसां को कटड़ू त कोने अली अली आ हक जो वली आ शेर। नारे तकबीर चमन चमन कली कली चमन चमन कली कली नारे तकबीर। अली कुरान समझा दुनिया जे मौला जो जवाब पुछा जी कुरान जो मिसाल थी पानी वांगुर। पानी वैरान जमीन के आबाद कंदो आ कुरान वैरान दिलन के आबाद कंदो। अली ॿियो दलील दे जे पानी सख्त शइ खे नरम कंदो आ। ए सब उमरानी हारी वेठा आहियो रेज छो कंदा आहियो भितरन में कयो न रोबो। मौला अली जा दलील खुदा जे पानी सख्त शइ खे नरम कंदो आ कुरान पत्थर दिल के पानी कंदो। अली अली ॿियो दलील दे ॿुधा ॿियो टियों दलील दे चई पानी बाह के विसाईंदो आ कुरान जहन्नम जे बाह के विसाईंदो। अली चौथों दलील दे जे पानी पलीत शइ खे पाक कंदो आ कुरान पलीत दिलन के पाक कंदो आ। ॾाढा न था जो सुबह असां बिचारीअ जा नौकर कलंदर जा नौकर सचल जा नौकर अलीअ जा नौकर अलीअ जे औलाद जा नौकर पीर साईं पागारे वॾो रोज़े ताईं पागारनि जा बि नौकर पागारे जा नौकर मुला तूं ट्रां ट्रां छॾ माफ़ी तो वजा जेल तो असां पीर साईं पागारे जा नौकर मां ॾही मोहर मथे पीर गोठ वाइस करियां वरी 5 अक्टूबर मुंहिंजी पीर गोठा मोबाइली चौक ते असां पागारे जा नौकर अंग्रेज कुत्ते के जूता पीर साईं वॾो अल्लाह जमात वठो वञे पियो पीर साईं आहे पाक रोज़े ताईं गोठ वारा आया साईं हिते हिकिड़ो वण आहे उन वण जे हर पन मां नूर जूं लाटूं सुभान अल्लाह चओ त मां बुज़ुर्ग जी करामत ॿुधायां ज़ोर सां वलीअनि जा इश्क भई त बुलंद करे चओ भई त भई नारे तकबीर शान औलिया अल्लाह शान औलिया अल्लाह नारे तकबीर। पर वलीअ जो 4 निशानियूं घणियूं मता मूं जहिड़ो जुबो कंहिंखे ॾिसो नांग जेॾी साईं पहुतल आहे पहुतल कोन्हे खीसो न कटाई दिलो था वठो शाहपुर मां त बि खड़काए मता भगल लो जे माई बुहारा न ठोके मुर्शिद वठंदो मुशरिक बिदती व्याजी बेनमाज़ी अरे उमरानी मता इंजन सूदो तो रखंदो मां पीरन जो मुनकर न आहियां पीर जाचे वलीअ जो 4 निशान 4 कहिड़ियूं अख में हया हुजेसि हिक दिल सफ़ा हुजेसि ज़बान ते ज़िक्र खुदा हुजेसि जिस्म ते सुन्नत मुस्तफ़ा सिंह ॾिसी न भुलिजो गेरो वेठो वण ते गेरो बाज़ न जी कयो हमलो ॾेरे जो मथों बाज़ काॾे वञा हेठि जो ॾिठई वॾो जुबो 1000 मननि वारी तस्बीह ठक 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 जहिड़ो जिबरील जो भाउ जिकिर आहिनि जो झोलियो इधर दरवेश किरियो जो त उन रखी तस्बीह कढई चाकू कढी परण ते लत गेरे खे कोई पियो त मतलब गेरे जे अखियुनि में ॻोढ़ा इन मंज़र के बिठाई न खोल के गेरो छापियो चे ॾिसी पुलिस वेस न त वण बि घणा वेझड़ा चेदो मूंखे
मूंखे तुंहिंजी केस में बुलायो मूंखे कहिड़ी ख़बर त ॿाहिरो लोकिया अंदर चैना है लतीफ़ लतीफ़ा लतीफ़ अबू जहल मां न मुड़ियो मुल्लनि मां कीअं मुड़बो अबू जहल खे लतीफ़ छाजो ख़बर थी अबू जहल खे चई जानिब कीअं जीव जॾो कई हुई बि वेजिन वटि चेतो बिलाल हबश खां आयो सोएब रूम खां आयो सलमान फारस खां कलमो पढ़ी जन्नत जा वारिस थिया तुंहिंजो दर दर में तोखे कहिड़े नांग काधो है लतीफ़ विचाईअ जा लफ़्ज़ ॾिस जानिब कीअं जीव जॾो कई हुई बि वेजिन वटि पकी इन मर्ज़ जी हुई बि उन्हनि वटि पर तूं में ही का घटि न त हू त सालिक हा सूरत बेटा याद जे ॾिसी पुलिस वेस न त वण बि घणा हा वेझड़ा अची पैसे तुंहिंजी दामन में ॾिसी लाल लिबेस मूं त बायो हो दरवेश पर तूं त बाज़ार गाई बुछड़ो कुरान पढ़ो समझी पढ़ो माना सां पढ़ो त कुरान चवे छा थो मिठाई छा थो चए पढ़णो आहे परखिणो न त पढ़णा मज़ाक सबक सुपरीअ जे मुंहिंजे अंदर में कई आहे ओताक ये बिरोहिन जी ओताक ये उमरन जी ओताक ये मलकन जी ओताक ये अब्बास जी ओताक मोमिन जी दिल अल्लाह जी ओताक काजा नता जो सुभान अल्लाह अकेले रब जा पुजारी बैयत बलद करे जा बैयत ये दिल अल्लाह जी ओताक दिल न ॾींदा जो कंहिंखे शाहपुर वारा को वणे वतो न मोटरसाइकिल वठी ॾियोसि अञा बि वणे थो त चिंची वठी ॾियोसि अञा बि वणे वतो त ओपो मोबाइल वठी ॾियोसि पर दिल न ॾियोसि दिल ॾींदो रोड ते रांब करणा पवंदा त उन्ही ते मूंसां ॻाल्हाए कंहिं तोखे चयो हिन सुंदड़ी अंब खे दिल ॾे ॿियो कंहिंखे त दिल न ॾियो ज़ाल खे बि दिल न ॾियो न त वरी या पीरनि जा पड़ खणाईंदो है दिल अल्लाह जी होता बिचाई जा दो जे कपड़ो त मुझे कल्ब जा मेरा ही मेरा कड़ा है कपड़ा जेके मायूं धोवन शाहपुर में धोवन या दिल जा कपड़ा जेके अल्लाह वारा दरगाह ते ईंदा के शाहपुर आए थे करीबा जो जिक्र ओ शिकारपुर में माके पहोड़ मिलिया जो असा हर आयत करीमा जे जिक्र ते शाहपुर वेंदा शिकारपुर मा मानू अचन तो के केड़े नांगा खादो ना सती कोटे तभी शाहपुर भगा भी जाए छो त आयत करीमा जाके पढ़ भी आ ना अल्लाह अजाब जा ककर हटाई छॾे शाहपुर वारो बच्चा प्यायो आयत करीमा जे सदके दरगाह ते जिक्र तो थे न त तहां जा जेके लक्षण न रातो रात चकी बच्चा प्यायो कपड़ा तो मुझे कल बजा मेरा ही मेरा थोड़ा यकीन तो बिन खा सुबह जो सवेरा मुंह मंदिर जा मेरा पतरा न जाए पिड़ में अकबर टी आयत पढ़ा टी कुरान जादो छे वयु ही वयु मी मारण वारो भी ओ ही आ ते जियारण वारो भी अनवर सूरह नजम जो टे आयत तो पढ़ा टे सूरह नजम 27 सिपारो रब जादो छे व अन्नहु अज़हक वाबका रोवाण वारो भी मां यहां तक खिलाण वारो भी मां सुभान अल्लाह कुर्बान बेचारो बीमार थे वे जा बाहर रखंदा रोवन का पर उठा करी आया सुभान रब तो जे मां यहां मां खिलाई दो भी मां यहां रोवारी दो भी सुभान अल्लाह भी आयत तो पढ़ा व अन्नहु अगना व अगना इतई आयत तो रब तो चे आसूद करण वारो भी माया मिल्कियत खसे शाहपुर में दर दर जा धिक्का खारण वारो माया विचाई जादो जे विचाई लतीफ तो जे तू साईं तू सुभान तो के चारो नाए चवण जो
वसंदड़ शहर वैरान करी वसाई वाहन के दामन दी दमड़ी के माया बख्शी मन के बेकन बख्शी बकरी जी के धनी पे बख्शी धन के पाली सुख पालिकिन में के पिहाई पाहन पर तोलाऊ ताण ता डकन लिंग लतीफ आहे भी अकेलो आहे भी बेपरवाह अल्लाह वाला आहे ने जंहिंजे करे दुनिया हले पई बुधो कटड़ू अल्लाह वाला आईनी को न खत्म थी अपो दुनिया पिणी जे करे पई हले बस कर त बेल चा न ठोक्या अल्लाह वाला अल्लाह खुदा जो कसम हजरत जुनैद बगदादी रात जो 3 बजे तहज्जुद ते निकतो 3 चार चोर बीठा जेका टल कया चोरन के भी मसीद सुभान अल्लाह ये आज टल कया बतो अन्या रखो वेठो वनो टली दवाई केडी सेटिंग भली कई थे मगरिब सा जलसो शुरू यारे 11:30 भत भी खाओ ईशा भी पढ़ो हलो ये जलसो कोशिश कंदो आ ते जल्दी पूरो थे मता कंजो पानी जो वारो हुजे बुधो बुधो सगरो हजरत जुनैद बगदादी 3 बजे ॾिठी 4 चोर जेका टल कया इन्हनि चोरन के भी मस्जिद में वठी वञा चोरन के जाजे